अपडेट कयो खे मटियारी मां डिप्टी कमिश्नर नओं ज़िलो ठाहिण जी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। शहीद बेनज़ीराबाद ऐं मटियारी खे टोड़े नओं ज़िलो ठाहिण जी ख़बरुनि में का बि सचाई नाहे। नओं ज़िलो ठाहिण बाबति सरकारी सतह ते कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। नए ज़िले बाबति सरकारी सतह ते असां वटि कंहिं बि क़िस्म जी लिख पढ़ न थी आहे। इहो चवणु आहे DC मटियारी जो। अपडेट कयो खे ब्रेकिंग न्यूज़ आहे मटियारी मां डिप्टी कमिश्नर नओं ज़िलो ठाहिण जी ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं अवैस गुल मेमण खां। जी अवैस, छा चवणु आहे DC मटियारी जो? कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ॿोल न थी आहे। नए ज़िले बाबति सरकारी सतह ते असां वटि कंहिं बि क़िस्म जी लिख पढ़ या मथां को बि ऑर्डर न आयो आहे। इहो डिप्टी कमिश्नर मटियारी आवाज़ TV सां ख़ुसूसी ॻाल्हि करे ॿुधायो आहे त मटियारी अवाम खे जीअं मालूमात ख़बर पवे। तव्हांखे ॿुधाए हलूं त जेको फरीदाबाद ज़िलो आहे सो मटियारी में फरवरी जमानत पीपल्स पार्टी जो जेको एम तहलको आहे, जंहिंमें 1,80,000 माण्हू जेके आहिनि आबादी आहे, जंहिंमें तक़रीबन 80,000 खां मथे वोटर्स रहनि था, जंहिंखे टोड़े हकमाबाद ज़िले में शामिल करण लाइ तयारियूं हली रहियूं, जेकी ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं, जंहिंजी तरदीद डिप्टी कमिश्नर मटियारी करे छॾी आहे। जी महिरबानी अमां जी अपडेट खणंदा।